नाज़िन डीपलो अस्पताल में ॿिनि ॿारनि जे फोत थियण वारे मामले बाबति अस्पताल जे MS ऐं संदसि वालिद जो छा चवणु आहे, उन हवाले सां ॾिसूं था सैयद शफ़क़त हैदर शाह जी ही रिपोर्ट। नाज़िन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं तालका अस्पताल डीपलो में, जिते अॼु शहर में ख़बर हली रही हुई त हिते तालका अस्पताल डीपलो में ॿ बेबी डेथ थिया आहिनि। अचो त इन बाबति हिते जे डॉक्टरनि ऐं उन जे वालिदैन खां पुछूं इन बाबति। वट जो पेशेंट की गाल करो पियो, पेशेंट तेरी गाल असां वटि आयो ही ना, इहो डायरेक्ट शायद ओडे वेड़ी जब ते वियो ऐं उते इहो जो डिलीवरी थी है ऐं उते बेबी एक्सपायर थिया आहिनि। पर असां वटा पेशेंट तमामु घटि जो रेफर थींदा आहिनि ऐं कोशिशि पूरी हूंदी आहे त जेके पेशेंट असां वटि अचनि उहो असां वटि डिलीवर थियनि। जो केस हो उहो थियो आहे दुहाई जो GD आहे उते थियो आहे, उते PPHI जे अंडर में कीअं एक्सपायरी थी, कीअं फीमेल कंहिंजी डेथ थी, असांखे का ख़बर कोन्हे। ॿियो जेको आहे 2 ॿार जेके एक्सपायर थिया आहिनि ॿुधाइनि, उहो बि असांजे डीपले तालके अस्पताल जो कोन हो ऐं उहो जेको आहे सो वेरी जप में जेको आहे उते थियो आहिनि। प्रीमेच्योर ॿुधो आहे जेको प्रीमेच्योर बेबीज़ हुयूं जंहिंजी डेथ थी वई, हालांकि उन्हनि खे वेरी जप में जेको आहे उन्हनि खे ॿुधायो वियो त तव्हां भले मिठी में रेफर कयो उते खणी वञो, छो जो उते इनक्यूबेटर वग़ैरह जी सहूलियत हूंदी आहे। त इहे केस इन्हनि जो असांजे हॉस्पिटल तालका डीपलो सां कंहिं क़िस्म जो तालुक़ु ई कोन्हे। प्रकाश कुमार, जेके डिलीवरीज मुंहिंजे बेबीज़ जूं थियूं उन्हनि जे हवाले सां असां तालका हॉस्पिटल डीपलो जे अंदरि आया ई कोन हुआसीं ऐं न असां हिते पेशेंट खे ॾसियो हुयो। असां डायरेक्टली पेशेंट जी जेका अॻु में ट्रीटमेंट हली पई उहा वेड़ीजप जी हली पई ऐं असांजी डिलीवरीज जेके बेबीज़ जूं थियूं उहे बि उते थी हुयूं। ठीक, उन हवाले सां मैनेजमेंट जे हवाले सां न हिते जी मैनेजमेंट जो कोई कसूर आहे ऐं न ई वेड़ीजप जो कोई कसूर आहे, छाकाणि त उन्हनि पंहिंजे हिसाब सां असांखे सजेस्ट सुठे नमूने कयो। कैमरामैन नजफ फकीर सां गॾु सैयद शफ़क़त हैदर, मेहरान TV डीपलो।